नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त हैदराबाद में कोरोना केसिस जी तेज़ी सां वाध खां पोइ सिहत खाते जे अमलदारनि स्मार्ट लॉकडाउन जी तजवीज़ ॾेई छॾी आहे। हैदराबाद जे लतीफ़ाबाद जे 3, कासिमाबाद जे 2 ऐं सिटी जे 3 यूसीज तोड़े ॿाराड़ी तालुके जे 2 इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन जी तजवीज़ ॾिनी वई आहे। लतीफ़ाबाद जे मीर फैसल टाउन, हुसैनाबाद यूनिट 2, 4, 5, 6, 9 ऐं 10 में स्मार्ट लॉकडाउन लॻायो वञे। कासिमाबाद में नसीम नगर, वाधूवा, अब्दुल्ला सिटी, अलमदार चौक, प्रिंस टाउन ऐं 2 इलाइक़े में स्मार्ट लॉकडाउन जी तजवीज़ ॾिनी वई आहे। मीर कॉलोनी, किसाना मोरी ऐं टंडो जाम में भी माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लॻाइण जी तजवीज़ शामिल आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त हैदराबाद में कोरोना केसिस जी तेज़ी सां वाध खां पोइ सिहत खाते जे अमलदारनि स्मार्ट लॉकडाउन जी तजवीज़ ॾेई छॾी आहे। हैदराबाद जे लतीफ़ाबाद जे 3, कासिमाबाद जे 2 ऐं सिटी जे 3 यूसीज तोड़े ॿाराड़ी तालुके जे 2 इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन जी तजवीज़ ॾिनी वई आहे। लतीफ़ाबाद जे मीर फैसल टाउन, हुसैनाबाद यूनिट 2, 4, 5, 6, 9 ऐं 10 में स्मार्ट लॉकडाउन लॻायो वञे। कासिमाबाद में नसीम नगर, वाधूवा, अब्दुल्ला सिटी, अलमदार चौक, प्रिंस टाउन ऐं 2 इलाइक़े में स्मार्ट लॉकडाउन जी तजवीज़ ॾिनी वई आहे। मीर कॉलोनी, किसाना मोरी ऐं टंडो जाम में भी माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लॻाइण जी तजवीज़ शामिल आहे।